जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 12 नवंबर 2023 आर्तवार जो ॾींहुं, हिंदू महीनो कार्तिक मास कृष्ण पक्ष जी उमास। ॾियारी जी तव्हां सभिनीनि खे जाम जाम वाधायूं हुजनि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु मान सम्मान में वृद्धि, समाज में प्रतिष्ठा मिलण जी संभावना आहे। अॼु धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। मन अॼु हुननि जो तमामु खुश रहंदो, तॾहिं आनंददायक हूंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु कोई अकस्मात घटना जो सामनो थियण जी आशंका आहे। त अॼु भगवान नारायण जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। हुन सां तव्हां खे लक्ष्मी भी प्राप्त थियण जी संभावना आहे। तव्हांजो स्वास्थ्य अॼु साधारण ई रहंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। न त कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। ख़ासि करे पंहिंजे पेट जो तव्हां खे ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे ऐं साण ई साण गले जी। त अॼु भगवान शिव जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो ओवरऑल ॾींहुं अॼु सुठो ई वेंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। अॼु कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी भी संभावना आहे। तव्हांजो स्वास्थ्य अॼु उत्तम ई रहंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। शत्रुअनि ते भी विजय जी प्राप्ति थींदी। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। मान सम्मान भी अॼु हुननि खे मिली थो सघे। अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु हार जो भय सताइण जी आशंका आहे। पर तव्हां खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। हुन जे लाइ अॼु ॾींहुं ॾियारी आहे। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। न त कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। कार्यस्थल ते तव्हां खे भाग्योदय थियण जो ॾींहुं साबित थींदो। भाग्य अॼु तव्हां खे पूरो साथ ॾींदो। तव्हांजो स्वास्थ्य अॼु साधारण ई रहंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो इन्वेस्टमेंट तमामु सोचे समझे करे करणो आहे। न त अॼु धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य अॼु उत्तम रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना ॾियारी जे ॾींहं में तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु विजय ऐं सफलता जी प्राप्ति थींदी। काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें हुननि खे सफलता जी भी प्राप्ति थींदी। त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु डपु या घबराहट महसूस थियण जी आशंका आहे। पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। त सभु कुझु सुठो ई गुज़रंदो। अॼु मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ तमामु लाभदायक मनी वेंदी। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉय जो पूरो साथ मिलंदो। मान सम्मान में वृद्धि, समाज में प्रतिष्ठा मिलण जी संभावना आहे। स्वास्थ्य हुननि जो अॼु साधारण ई रहंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। अगरि बीमारी सताईंदी हुजे हुननि जो भी अॼु नाश थींदो। अॼु भगवान शिव जी उपासना मां लक्ष्मी जे साण तव्हां खे लाभदायक थींदी। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। ॾियारी। त जीअं तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे, अॼु ॾियारी जो ॾींहुं आहे। भगवान श्री राम जॾहिं लंका खां वापसि आया हुया अयोध्या में, अॼु जो ई उहो ॾींहुं हुयो। अमावस्या थियण जे वजह सां
अयोध्या वारनि छा कयो हुयो, मशालूं खणी करे पंहिंजे घर मां निकिता हुया ऐं पंहिंजे पंहिंजे घर जे अॻियां ॾीओ ॿारियो हुयो। त चवंदा आहिनि कि जेको बि माण्हू अॼु विधि विधान सां पंहिंजे घर जे ॿाहिरि ॾीओ ॿारींदो आहे, भगवान राम ऐं मां लक्ष्मी सदा ई उन घर में निवास कंदा आहिनि। त अॼु तव्हां मां लक्ष्मी जी, कुबेर जी पूजा कजो। थी सघे त मां लक्ष्मी जी मूर्तिअ खे या चांदीअ जे सिक्कनि ते, सोने जे सिक्कनि ते खीर जो, कचे खीर जो अभिषेक कराइजो। ओम ह्रीम लक्ष्मी नमः, ओम ह्रीम लक्ष्मी नमः। हिन मंत्र सां माता खे अभिषेक कराइण तमामु अॼु लाभदायक थींदो। ॾीओ ॿारे करे सॼे घर में, पंहिंजे मंदिर में, तुलसीअ जे अॻियां ऐं साण ई साण पंहिंजे दरवाजे जे ॿाहिरि बि अॼु ॾीओ ॿारजो त मां लक्ष्मी सदा ई तव्हांजे घर में निवास कंदा। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे विमल जी जो, जेके जयपुर राजस्थान जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे कम में ऐं व्यापार में जाम कठिनाइयूं थियूं अचनि। त विमल जी, तव्हांजी कुंडली जे हिसाब सां तव्हांखे नित्य ई हर मंगल ॾींहुं ऐं छंछरु ॾींहुं हनुमान जी जी पूजा करणु खपे। मंगल जे ॾींहुं काई न काई मिठी शइ भोग लॻायो ऐं छंछरु ॾींहुं हनुमान जी ते तेल चाढ़ियो। तव्हांजी शनि जी दशा हलण सां तव्हांखे तकलीफ़ूं अचनि थियूं त इहो सॉल्व जल्द सां जल्द थी वेंदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि, तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।